दगाण बोज़ार ॻठ भलो नाहियो जो रहवासियुनि जो बरसाती पाणी निकाल ऐं बुनियादी सहूलियतूं न हुजण करे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतिज़ामिया का बि साड़ न लथी जॾहिं त अवाम जे वोट ते चूंडिजी आयल अवामी नुमाइंदनि बि खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। इन मौक़े ते ॻोठ भलो नाहियो जे रहवासियुनि अवामी न्यूज़ HD सां पंहिंजा वीचार हिन रीत चूंडिया। भरी पे घर में बिठो आहे, ॾिसो नाली में अगर निकाल हुजे नकासी हुजे, सॼी खॾा ई असांजो रस्तो आहे, ॾिसो केॾा खॾा आहिनि। केरु पुछे ई कोन थो, कंहिं ईअं कोन पुछो आहे नया हयाती आहियो मरी हलिया ॿियो त ठहियो, पर एतिरो त केरु पुछे यार तव्हांखे का तकलीफ़ कोन्हे। राह रस्तो त असांजो हक़ आहे, या नाली आहे या ऊपर रस्ती ठही पिया, ॾिसो भॻल अहिड़े दौर में नाली भॻी पई। अलबत्ता जेके उन ख़ासि माण्हू न उन्होंने हिकिड़ो घर आहे न उनखे पक्की रस्ती ठही मिली आहे, CC ब्लॉक मिलियो आहे, पक्का रस्तो। असीं हेतिरा न आहियूं, पर ना हिन खे यादगिरी कोन्हे असांजे अॻियां को मसइलो न आहे। मीडिया बीठी आहे दुनिया जे अॻियां, अगरि किथे थियल आहे त ॾेखारियो त भई हिते थियो आहे। बाक़ी जैकेट विराईंदा, फोटो कढंदा, भत जी थेली ॾींदा, फोटो कढंदा, या चांहि पियारींदा, फोटो कढंदा, उन फोटो खां ईअं कुझु बि कोन पिया ॾियनि, न को सुई गैस सां असां नाहियुनि वटि, न असां वटि रोड सवलो आहे, न को असां वटि मटे आयो आहे त मुआवजा बता नाहियुनि जो रिकार्ड ते नालो ई कोन्हे। घटियूं पियूं ठहनि, गलियूं पियूं ठहनि, कोन्हे कुझु ई कोन्हे। असां वटि न गैस आहे न घटि हली, ॾिस असीं पाणी मां पिया मटियूं, असां अलाह मितवा असांजा पेर पची पिया अथई, असांजा पेर पची पिया अथई। असांजा नंढड़ा ॿार वीचारा स्कूल खां वेठा अथई, रोकिया वेठा अथई। हींअर बि मस्जिद में मुंहिंजो नंढड़ो वियो अथई, कच्छ ते खणी उकारे हीअं तॾहिं वियो आहे मस्जिद में नमाज़ पढ़णु विया। इहा अलाह जी ज़ात ॾाढी आहे। हिते त असीं खाईंदासीं, अॻिते बि त असांखे ॾियणो आहे ग़रीबनि खे। हलूं न नालो ई कोन्हे कंहिं लिस्ट में, ॿुधई असीं ॿुॾूं पिया, सिधी नाया सभु ॿुॾनि पिया, को अचे पुछण वारो ई कोन्हे। छो न गलियूं घटियूं का बि सहूलियत कान्हे, न नाली जी सहूलियत आहे, न पाणी जे निकाल जी सहूलियत आहे। केतिरा ग़रीब सभु को माण्हू किथे निकाल आई गया न, रोडनि ते बीठो आहे, बंजनि मंझि बीठो आहे, रोडनि ते बीठो आहे, बसि घरनि मंझि बीठो आहे। कुझु बि कान भाउ, कुझु बि कान, का शइ कोन करे, हिकु सुई या धागो बि असांखे कोन ॾिनो अथनि, का शइ असांखे कोन ॾिनी अथनि भाउ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।